अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। पहिरियों एक भेरो रल जी दुरूद शरीफ पढ़ो। स्टेज वारनि भी पढ़ियो, कुछ जमायत भी पढ़ियो, पर अक्सर चपन में पढ़ियो। वॾे आवाज़ सां रल जी हिकु आवाज़ सां नंढा वॾा ही वेठा आहियो, हिकु भेरो ॾाढियां पढ़ी ॾेखारियो। सलात चांडियन फ़कीरनि जो ॻोठ आहे। फ़कीर मुजीबुर रहमान चांडियो, सुधरनि त फ़कीर, पर जे झंग ने मोड़नि त वॾा तीर। हे अल्लाह जो असां ते तव्हां ते करम आहे जो तोखे असांखे फ़कीर कयईं। फ़कीर माण्हू तॾहिं थींदो आहे जॾहिं मदीने जे साईं सां लहू लॻल हुजे, न त उहो पोइ फ़कीर न थी फ़क़हीर थी। नकहीर सरकार जी निस्बत सां इंसान रंगजी वेंदो आहे ऐं दुरूद शरीफ़ सरकार जी निस्बत में आणींदो आहे। इन करे ॾाढियां वरी पढ़ो हिकिड़ो दफ़ो सलात शरीफ़ पढ़ो। तव्हां बि पढ़ो सलात शरीफ़। रब करीम तहां ते रहमतू फरमाए, असां ते भी फरमाए। सजे आलम इस्लाम ते रब रहमतू फरमाए। अल्लाह जी रहमत में मज़ा ही मज़ा। अल्लाह जी रहमत पहुचंदी आहे त दुख वीचारा भॼी वेंदा आहिनि, सूर मोकिलाए वेंदा आहिनि, मलाइक मुबारकूं ॾींदा आहिनि। इंसान जे लाइ वॾे आराम ऐं फ़रहत जो हिकिड़ो सबबु बणिजी वेंदो आहे, उहो रब जी रहमत हूंदी आहे। अॼु हे विखूं मुहबत जो, हे जेके तव्हां जो विखूं आहिनि, इहे मानी जे लाइ न आहे। मानी त घर में गंज आहे। अॼु दिलि में जेकॾहिं को दिलि पढ़ी ॾिसे, दिल पढ़ंदा आहिनि अल्लाह वारा। मां हिन महीने में रबियुल अव्वल शरीफ़ खां अॻु में थोरो ख़ुशदार वियो हुउमि। ख़ुशदार ॿुधी अथव न, बलोचिस्तान में। उते हिकिड़े फ़क़ीर ॻाल्हि कई, पर उन वक़्त जी ॻाल्हि कई जॾहिं ख़ुशदार खां माण्हू पंधु ईंदा हुआ, 20 ॾींहं पंधु लॻंदा हुआ। अचणु ॾुखिया त बि हिन कामिल मुर्शिद मशहूर वारे साईं जे फैज़ सिक ऐं सुहिणी सूरत ते ख़ल्क़ डुकंदी थी। चई पोइ माण्हू असां सां ॿिया बि ईंदा हुआ, पोइ ज़िक्र वठी ॾियण जे लाइ उन्हनि खे ईंदा हुआसीं, वठी ईंदा हुआसीं। चई मां हिकिड़ो माण्हू आंदो, पोइ दरगाह शरीफ़ ते टिकंदा हुआसीं 15-20 ॾींहं महीनो। उहो टिकियल हो, पोइ मां साईं बादशाह खे अर्ज़ु कयो, मशहूर वारे साईं खे, त साईं हिनखे ज़िक्र शरीफ़ ॾियो। ज़िक्र शरीफ़ जंहिंखे मशहूर शरीफ़ वारे साईं ॾिनो ऐं उनजे दिलि वरितो, त उहो कंहिं बि बेअदबी में न वियो। जंहिं बि शइ जो ताल्लुक़ मदीने जे सुहिणे साईं सां आहे, उन जी बेअदबी उन न कई। चाहे महबूब जी आल हुजे, चाहे महबूब जा असहाब हुजनि, चाहे मदीनो शरीफ़ हुजे, पर चाहे मदीने शरीफ़ जी मिट्टी हुजे, उन्हनि बेअदबी उन्हनि खां न थी। उन्हनि जे दिलि में इश्क पैदा थियो, अदब पैदा थियो। साईं बादशाह फरमाईंदा त मां मुरीद न कंदो आहियां, जमायत आहे।
पोइ उन अर्ज़ु कयो साईं हिन खे ज़िक्र शरीफ़ ॾे। सभु कंहिंखे ॾियनि पिया। उन ॾे ई ॾिसी फरमायूं त फ़क़ीर हिन जी दिलि कलमो शरीफ़ नथी पढ़े। ॿुधाए पियो। मां चयो पोइ चएसई पोइ मोटी आयासीं, उहो हिते हली कटर वहाबी थी वियो। दिलियूं अलाह वारा सुञाणंदा आहिनि। मदीने जा सुहिणा साईं अॼु जंहिंजे आमद ते ख़ुशी था कयूं। ख़ुशी आहे त इहा आहे न, बाक़ी ॿियूं ख़ुशियूं कहिड़ियूं आहिनि। ॿियनि ख़ुशियुनि जे पोयां ॾुख बि हूंदा आहिनि। हे वरी अहिड़ी ख़ुशी आहे जो ॾुखनि जे कढ हूंदी आहे त ॾुखनि खे धिके ॿाहिरि कढंदी आहे। अॼु चांडिया फ़क़ीर हेॾे ख़्यालु कंदा। चांडिया हुजनि, खोसा हुजनि, मरी हुजनि, लगारी हुजनि, केर बि हुजनि, अॼु ख़्यालु हेॾे कर, अॼु दिलि जो मुंहुं बि हेॾे कर, दिलि जा कन बि हेॾे कर। हे कन ॾेई गाॾवा, ॿिया कन गिनहेज, जन सां तूं सुणेज, सजड़नि संजियूं ॻाल्हियूं। आ त अॼु पंहिंजे आका जूं ॻाल्हियूं ॿुधूं, हिन काइनात जे मुर्शिद जूं ॻाल्हियूं ॿुधूं, अल्लाह जे महबूब जूं ॻाल्हियूं ॿुधूं। असांजो भाग बख़्त त ॾिस त इहो आका असांखे रब ॾेई छॾियो आहे। अहिड़े महबूब जूं अॼु वेह त ॻाल्हियूं ॿुधूं, पर अदब सां ॿुधूं, सिक सां ॿुधूं, तवजह सां ॿुधूं। हाणे बि जेकॾहिं अॻणती आहे, को उथी घर वेंदो, को हेॾे वेंदो, को हेॾे वेंदो, मज़ो उनजे लाइ न थींदो, असांजे लाइ मज़ो मौजूदु आहे। मां मदीने जे सुहिणे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि पई कई। हे मजलिस, हे जलसो आहे ई हिन जे लाइ त मदीने जे साईं जूं ॻाल्हियूं थियनि, महबूब जे दीन जूं ॻाल्हियूं थियनि, महबूब जे आमद जूं ॻाल्हियूं थियनि। पर महबूब जी हर ॻाल्हि शान सां थिए, मोहब्बत सां थिए, अदब सां थिए। हे अदब वारा आहिनि, हे मोहब्बत वारा आहिनि, हे सिक वारा आहिनि। अड़े खुटल आहे त छा थी पियो, हिननि जे सीने में महबूब जे मोहब्बत ऐं अदब जा मोती पिया आहिनि। तवाफ़ पियो हले, तवाफ़ काबतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ सरकार बि कनि पिया। हिकिड़ो हुयो, उनजे दिलि में बद इरादो हूंदो हो, छो त जंगियूं कयूं न मुसलमाननि सां, पोइ उनजो पुटु मारिजी वियो। पोइ उनखे दिलि में इहो बद इरादो त अहिड़ो को मौक़ो मिले नऊज़ बिल्लाह सरकार खे तकलीफ़ ॾियां। पोइ या मिलण आयो या काबतुल्लाह शरीफ़ जे तवाफ़ में, बाक़ी चङी तरह ॻाल्हि यादि नथी पए, आलमनि खे यादि हूंदी। बहरहाल उनखे मदीने जा सुहिणा साईं फरमाइनि पिया त दिलि मां इहो बद इरादो कढी छॾ। दिलियूं पढ़े त मदीने जो साईं पढ़े, ॿिया वरी दिलियूं पढ़नि त उहे पढ़नि जन खे मदीने जे साईं जो फैज़ आहे। त मां अर्ज़ु पे कयो त अॼु इन चाचे कुराड़े जो मुंहुं बि हेॾे कराड़े परते ॾे छा थो ॾिसे, कोन ॾिठो अथई हिनखे? ओहो पकड़ियोसी। हा हाणे पछाड़ी में त मुछड़ियूं नंढियूं कराए न, मरण जा टाइम अची विया, नंढियूं मुछुनि जो हुकुम आहे सरकार जो। मुंहिंजा अदा मां ॻाल्हि कई त तुंहिंजूं विखूं मोहब्बत जूं आहिनि। फ़क़ीर मुजीबुर रहमान जो हेॾो हे सिंगार मोहब्बत जो। विहां त कोन्हे, शादी त कान्हे, सियासी त कोन्हे, दुनियावी त कोन्हे। सरकार जे आमद में रबीउल अव्वल शरीफ़ जो महीनो आयो आहे त ही सिंगार रुगो हिन ॻोठ में न थिया आहिनि, अलाए काथे काथे थी विया आहिनि। उन राति जो वञा शेख भिरकियो दरगाह शरीफ़ त साईं उते हुजे, सुभाणे अल्लाह दस्तार ॿधल हुजे, अंदरि ताज चिमके पई, दिलि असांजी ठरे पई, उते बि मीलाद। मां सम्झो थो नी बुज़ुर्ग जो उर्स आहे, उन बुज़ुर्ग जो न सही न महबूब जो मीलाद आहे। हिन महिल बि असां ईअं करे सम्झो त हिकिड़ो मीलाद शरीफ़ पढ़ियूं था अचूं बाडर शहर में, त मीलाद मदीने जे सुहिणे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मन अहब शयन अक्सर ज़िक्र, जंहिं बि माण्हू जी जंहिंसां मोहबत हूंदी न, ॻाल्हियूं कंदुई त उन जूं कंदे। वरी बि तव्हां नंढनि वॾनि बरोचनि खे ईअं चवां त छॾ ॿिए पासे ॾे ख़्याल जी, ख़्याल हेॾे कर।
मन अहब शयन अक्सर ज़िक्र, जैसा भी मोहब्बत हुनसे ॻाल्हियूं उन जूं कंदो। तव्हां परे छो था वञो, रब बचाईंदो। पर जे चोरी जी ॻाल्हि वणंदी हूंदव, कंदड़ हूंदव न, केॾो बि को क़ुर पढ़ी ॿुधायो तोखे मज़ो वरी चोरनि वारी कचहरी में ईंदो। छिके वठी वञण खे मसीह तॾहिं मजाला जो हलंदो, वॾेरे जी ओताक ते वेठा हूंदा सॼो ॾींहुं, भले गारियूं वेठा कनि, मज़ो झीर कुराड़ा थी विया आहिनि। सुबुह थींदी धू होटल ते, अरे बाबा पछाड़ी थी, हाणे को मस्जिद में वेहो, को क़ुर पढ़ो, को सलात पढ़, को ज़िक्र पढ़, त अॻिते त चङाई थिए। छो? मन अहब शयन अक्सर ज़िक्र, जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी फिरी फिरी ॻाल्हि हुन जी कंदो। अबा मोहब्बतूं त थींदियूं आहिनि, पर उहा कम वारी मोहब्बत कहिड़ी आहे, इज़त ॾियण वारी मोहब्बत कहिड़ी आहे, शान ॾियण वारी मोहब्बत कहिड़ी आहे। अरे दुनिया जे यारनि सां मोहब्बत थींदी, सॼो ॾींहुं गिला कंदे हे कलाम ऐं गाना त ॿुध, को बि पंहिंजे यार खां राज़ी कोन्हे, सॼो ॾींहुं वेठो थो ॻाल्हाएसि त बेवफ़ा हे, बेक़दरो आहे, हे मां ज़ुल्म नाहक कई, हीअं कई हीअं कई। कोन ॿुधंदा आहियो छा कलाम? सॼो ॾींहुं दाहूं उन जूं घलघलड़े मां ज़ुल्म थी वियो। कुकड़नि विढ़ाइण जी मोहबत हूंदी, कुकड़नि सां त इन विठूं हंज में लाहींदे त बि खई वठंदेसि। इहा कहिड़ी इज़त आहे? रिछ ऐं कुते विढ़ाइण जी मोहबत हूंदी त पलीत कुता खई वठंदे। जंहिं बि मोहबत ॾे वञे, पैसे जी मोहबत हूंदई त बि पुछड़ो कंदई, हराम खाइण खां न कींदा आहिनि। पाक मोहबत आहे त अल्लाह जी आहे, मदीने जे साईं जी आहे, ऐं मदीने जे साईं जे निस्बत सां मुर्शिद कामिल जी आहे, मस्जिद जी आहे, क़ुर जी आहे। माना अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका मोहब्बत आहे, सा पाक मोहब्बत आहे। मुंहिंजा सुहिणा, तॾहिं मां अर्ज़ु कयो त सरकार जो फरमायो त जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी त ॻाल्हियूं उन जूं कंदो। अॼु तूं कंहिंजूं ॻाल्हियूं करण आयो आहीं? अॼु तूं कंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधण आयो आहीं? अॼु जेको वेठा आहियो, थोड़ी हेॾी देरि थी आहे त बि वेठा आहियो, न पिया वञो, इन करे थोरो ई न पिया वञो। कम न आहिनि, खोड़ कम आहिनि, खोड़ इंतज़ार आहिनि, पर इंतज़ार पोइते कई, कम पोइते कई, हिन कम खे अॻिते कई। छो त जहिड़ा बि आहियूं तहिड़ा बि आहियूं, इहो अहसान आहे रब जो, इहा तव्हां क़ल्ब में लॻल आहे त अॼु आका जो मीलाद आहे, ख़ुशी आहे। मां न वेंदुसि, ॻाल्हियूं ॿुधंदुसि। अल्लाह ताला फरमायो, व अम्मा बेनिअमते रब्बिक, कुरान अल्लाह जो कलाम, कुरान मजीद, कलाम पाक, जैसी तई हिन दुनिया में आ, सिज न किरंदो, चंड न किरंदो, सितारा न किरंदा, बिना थूणी थंबे बीठा, ज़मीन बर्बाद न थींदी, जबल न वेंदा, पानी न उॾरंदा। इहो क़ुरान मौजूद आहे त इंसान जे लाइ बचा हुई, बचा हुआ। जंहिं ॾींहुं क़ुरान सीननि मां खणायो वेंदो, क़ुरान वर्कनि तां खणायो वेंदो, उहो ॾींहुं त क़यामत जो थींदो। अल्लाह ताला उन ॾींहुं हिन दुनिया खे ख़तम कंदो। हे सॼो साॻ जेको ठाहियो अथई, इनखे पाण ड्राहे फिटी कंदो। क़ुरान सचो आहे, अल्लाह जो कलाम आहे। अल्लाह ताला फरमाए थो, पंहिंजे रब जे नेमतुनि ते उन जा गुण बि ॻाईंदो कर, उन्हनि ॻाल्हियुनि खे बि बयान कंदो कर जेके अल्लाह नेमतूं कयूं। रब जेके थोरा कया, रब जे नेमतुनि ते अल्लाह जा गुण ॻाए, उन्हनि ॻाल्हियुनि खे ख़ूब ॿुधाए त हे मुंहिंजे रब जी नेमत आहे। मुंहिंजा सोना अल्लाह जे नेमतुनि में क़ुरान शरीफ़ पढ़ी ॾिस, अहादीसनि खे मुताले में आण, मदीने जे साईं जहिड़ी नेमत बि कान्हे, महबूब जहिड़ी नेमत बि कान्हे। वॾे में वॾी नेमत आहे त वजूद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नेमत आहे।
रसूल त घणा आया, नबी त घणा आया, नबियनि जी ॻाल्हि आहे न, रसूलनि जी ॻाल्हि आहे न, उहे त उन शान वारा आहिनि। पर अल्लाह फरमायो त तिलकर रुसुल फद्दलना बअदहुम अला बअद, हे रसूल असां मोकिलिया आहिनि। मोकिलण वारो तो फरमाए त मां मोकिलिया आहिनि, पर फद्दलना बअदहुम अला बअद, कंहिंखे कंहिं ते घणी फज़ीलत ॾिनी अथऊं, यानी घणो शान ॾेई छॾियो। वरफ़अ बअदहुम दरजात, अवा हिकिड़े महबूब जे नाले फरमाए थो अहिड़ा दर्जा ॾिना अथमां जो तुंहिंजो अकुल ई कम न कंदो। इन महबूब जा दर्जा केॾा आहिनि, शान केॾो आहे, मान केॾो आहे, मर्तबो केॾो आहे। यानी अल्लाह जंहिंखे जहिड़ो शान हुजे, शहर बैतुल मुक़द्दस भी आ, कोहे तूर भी आ, ॿिया भी अहिड़ा मक़ामात आहिनि जेके मुक़द्दस आहिनि, यानी पाक आहिनि। असां साईं नमाज़ रस्ते में पढ़ी, वरी हेॾे फोन ते चवरायोसीं फ़क़ीर खे त बाबा असां नमाज़ पढ़ी अथऊं, तव्हां पढ़ी छॾियो। रस्ते में वज़ू कयोसीं, नमाज़ उते पढ़ीसीं। मुक़द्दस मक़ामात घणा आहिनि, पर अल्लाह पंहिंजे कलाम पाक क़ुरान मजीद में कसम खयो त मके शरीफ शहर जो खयो। ला उक़्सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद, हिन शहर मके जो कसम थो खणा मालिक, छो ते मुंहिंजा मिठा महबूब तूं जो हिन में रहीं। उते त काबतला शरीफ बि आहे, उते त हेड़ी मेहरबानी जे अहल बे त कनि त पिया कनि। हाँ साईं, माई हिकिड़ी कुराड़ी खे लॻी मोटरसाइकिल, वो वीचारे केॾो धक बि न लॻो त छह हंधि कयूं पई। पोइ वरी कंहिं चयो तड़े माई खे डॉक्टर ॾेखारियो, ॿिए चयो अॻ में तकड़ में शरबत त पियारियो न वीचारी खे, त ह्या जल थिएसि त हुन उते ई चयो त इन जी ॻाल्हि बि त ॿुधो न। हेड़ियूं त साईं तूं महिरबानियूं करे त पोइ बाक़ी छा। हाणे इन महिरबानी खां पोइ दुआ बि करे छॾ, जंहिंजी क़ीमत ई कान्हे। पैसा खपी वेंदा, दुआ क़यामत ताईं न खपंदी, पई हलंदी। मुक़द्दस जायूं ॿियूं भी, पर मके शरीफ़ जी महबूब जे निस्बत जे करे ॻाल्हि वधी वई। त पोइ मुंहिंजा सुहिणा, हे महीनो कहिड़ो आहे? रबीउल अव्वल शरीफ। हिन महीने में, हिन मुतबर्रिक महीने में, हिन तुंहिंजे असांजे ज़मीन वारे इलाके खे, हिन धरती खे, हे धरती जो गोलो, हिन खे अल्लाह बिल्कुलु सभु शयूं ॾिनियूं। बाग ॾिना, गुलज़ार ॾिना, आबशार ॾिना, समुंड ॾिना, दरिया ॾिना, बरपट ॾिना, बयाबान ॾिना, जबल ॾिना, कोह ॾिना, कोसार ॾिना, हर शइ ॾिनी। सिज ॾिनो, चंड ॾिनो, सितारा ॾिना, हर सूह ॾिनी, तभी ऊंदा हो। हिन खे जंहिंमहिल मुनवर कयईं, हिन खे जंहिंमहिल नूरानी कयईं, हिन खे जंहिंमहिल रोशन कयईं, वो मदीने जे सुहिणे साईं जे वजूद सां। बेटा साईं फरमायो, हे बुरो हो बंभोर, ओ इहो आर्याणी अची उजारियो, आयो सो अतोर, जंहिं डोलीअ में डफे राणियूं चाढ़ियूं। हिन ज़मीन खे, हिन खिते खे मुनव्वर वजूद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो वियो। पर ख़ुदा जो कसम आहे, हे इंसान जंहिंजे सीने खे रब फरमायो त ज़मीन आसमाननि में मुंहिंजी ज़ात मापी न सघी, पर पंहिंजे उन बान्हे जे सीने में मापियुसि जेको मां रब सां मोहब्बत करे ज़िक्र थो करे। इहे दिलियूं कंहिं बणायूं? इहा मार्फत कीअं मिली? इहा ख़बर कीअं पई? ज़बाननि ज़िक्र करण कॾहिं शुरू कया? पंहिंजे रब खे सुञाणण कॾहिं शुरू कयो? असां त उहे आसे जो बुत खणी काबे खे बि बुत खानो बणायोसीं। इहो काबो ज़ाहिरी बि पाक थियो,
त अंदर वारा काबा भी पाक थिया, मदीने जे साईं कया। इहो नूर जो रंग लॻो त मदीने जे साईं अची लॻायो। तॾहिं रब फरमायुसि त महबूब तोखे न ख़ल कया हा त दुनिया पैदा ई न कया। हिन दुनिया में कई नबी मोकिलींदुसि, अल्लाह खे ख़बर ही, पर उहे ईअं न करे सघंदा। पर जॾहिं तूं पहुचंदे मुंहिंजा महबूब, तूं वेंदे बज़ाहिर अकेलो हूंदे, पर तूं मुंहिंजे लाइ उहो कमु कंदे, उहा हिकिड़ा तबलीग फरमाईंदे, उहा नबूवत रिसालत वारो कमु कंदे मुंहिंजा महबूब, जो दुनिया जे हिकु कुंड खां अॼु ॿी कुंड ताईं जेकॾहिं को ज़िक्र आहे अल्लाह जो त उहो हले थो पियो, आज़ान बंदि ई नथी थिए। तोखे न आणिया हा महबूब, दुनिया ख़ल कया ई न, अफलाक पैदा ई न कया। हे ज़मीन मुनवर थी, धरती मुनवर थी त वजूद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां थी। पाण अव्वलीन तख़लीक़ आहिनि, अव्वलीन तख़लीक़। हिते का शइ मिलंदी न, मूंखे साईं पहिरियों नंबर ॾिजांइ, कपिड़ो वठंदा त पहिरियों नंबर ॾिजांइ, गोश्त वठंदा पहिरियों नंबर ॾिजांइ, फ्रूट वठंदा बाबा फर्स्ट क्लास पहिरियों नंबर ॾिजांइ, गाॾी बाबा पहिरियों नंबर ॾिजांइ, जेका बि शइ माना सुठी बहितरीन ॾिजांइ, मतिलबु इहो आहे पहिरियों नंबर त बहितरीन ॾिजांइ। अल्लाह सही तोखे असांखे जेको महबूब आका करे ॾिनो आहे पंहिंजो, उहो बि बहितरीन में बहितरीन पहिरियों नंबर आहे। आसमान न हो, जमीन नहीं, मलाइक न हा, जन्नत नहीं, का शइ नहीं, अव्वल अव्वल मदीने जे साईं जी तख़लीक़। एॾो भलो वॾो करम थियो आहे, ख़ुशी न कयो। अव्वल अव्वल तख़लीक़ आहे त वजूद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। मुंहिंजा सोना रुगो इहो न आहिनि, अव्वलीन तख़लीक़ सां गॾु पाण हिन सारे आलमीन जे लाइ, दुनिया तोड़े आख़िरत जे लाइ अल्लाह जी रहमत है। असां माण्हुनि जे लाइ त रहमत थिया, रहमत सॾिबो आहे तॾहिं जॾहिं रहमत तोखे बचाए, फ़ाइदो ॾे। अल्लाह जे अज़ाब खां बचायो त मदीने जे साईं बचायो। अरे अमड़ जी सुञाणप ॾिनी त हिनजे पेरनि में जन्नत पई थी त मदीने जे साईं ॾिनी। न्याणियुनि जे लाइ जेकॾहिं कंहिं शफ़क़त जो को समुंड वहायो त मदीने जे साईं वहायो त न्याणी खे पुट वांगुरु पालींदे त मथां गॾु हूंदे। जानवरनि ते शफ़क़त ऐं रहम करणु सेखारियो त मदीने जे साईं सेखारियो। छा कमाल आहे, जेके रब हलाल करे जानवर ॾिना उन जे लाइ बि फरमायई त जंहिं महिल उनखे ज़बह करे त ॿिए जानवर जाॾो ज़बह न करे। पाणी पाणी पियारे, शिकार बुख थो मरे, जेके न ज़रूरी करिणो आहे त एतिरो नंढड़ो का झिरकी झिरकी न करजो, न तुंहिंजो पेट भरजे न कुझु रहंदो, हुनजो साह मारे ॾे। टे परी खां पोइ बि पखी न मार, उन महिल हुनजो पंहिंजे बचड़नि ॾे मोटण जो टाइम आहे। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जंहिं बि शइ जो हुकुम कयो आहे मदीने जे साईं, हुन में फ़ाइदो आहे या न आहे? जंहिं बि शइ खां झलियईं हुन में नुक़सानु आहे या न आहे? सरकार रोके। उन ॾींहुं अख़बार में ॾिठो ई, महिमान वीचारो सोफ़े ते मोह पियो आहे, ॾिठो अख़बार? न हिन न ॾिठो, छो त हिननि खे इहा ॻाल्हि वणंदी कान। अदा ॾिठो ॿुधो, छो दा छा थियो महिमान खे? शादी में हर कमु उहो जंहिंजी महबूबनि मनो कई आहे। शराब वापरायो वियो, अड़े अंधाधुंध शराब पी हीअं जो फारिग कयूं त महिमान खे डज़को करे छॾियो। आहे नुक़सान या न आहे? हिकिड़ी जान वई, हिकिड़ो साह वियो, तुंहिंजे शराबनि जे करे, तुंहिंजे दोलनि जे करे, तुंहिंजे फायरिंग जे करे, तुंहिंजे रागनि जे करे। हाणे जेकॾहिं राग रूप न अचनि त शराब अचनि न? लड़ाईंदो माण्हू, यार राग ई कोन्हे। हे चए साईं मांझी फ़क़ीर आयो आहे, हे साईं उन ॾींहुं मुमताज़ मौलाई जो भाॻो दरगाह शरीफ़ ते मीलाद में आयो, मां त उन ॾींहुं ॾिठो। तव्हांजो चाॾियो फ़क़ीर बाबा, हिकिड़ियूं जायूं अहिड़ियूं हूंदियूं थी
उते जॾहिं पहुचबो आहे त सभु कुझु माफ़ थी वेंदो आहे। हदीस शरीफ़ में आहे त 100 खून करे चई त कीअं रब खे परचायां। पोइ कंहिं चयुसि त फलाणे हंधि रब जा बाना वेठा थी उन्हनि ॾे वञो। उन ॾे वञे पियो त रस्ते में मरी वियो, पुॻो ई न। दोज़ख जा मलाइका त गेलियो सड़े वॾो बदमाश हो। बेश्त वारा मलाइक बची विया। अब्बा तौबा करण पियो वञे, अलाह साईं जे दोस्तनि ॾे पियो वञे, चए पुॻो ई कोन हो। पुॼे हा त पोइ चए न बाबा न असां खणण न ॾींदासीं। अवा हे चांडियनि जा ॿार हिननि वरी हिते बि को इहो देरो पलाल वारो सम्झो आहे, डुकंदा था वञनि। हली घर केॾो जेसि ताईं असां तकी रखियऊं। पोइ झलण बि मज़ेदार आहे। हिकिड़े पंहिंजे नौकर खे विहारियो त मां निंड कयां थो, 5 रुपया ॾींदोमांइ। तॾहिं 5 रुपया वॾा, कंहिंखे शोर करण न ॾिजांइ, मां निंड करे वठा। अॻे पखा दखा कोन हूंदा, वण जे हेठां सुतो, का महल थी वॾो ठका थियो, अञा ॾिसे त नौकर बंदूक खयूं। अरे मां तोखे झलियो हेॾो ठका की निंड वई। चई साईं झिरकी शोर पई करे हयो तमामु। हाणे हो वरी जेको हुनखे झलण वियासीं उन्हनि खां वॾो शोर। कहिड़ी ॻाल्हि पिया कयूं? जन्नत जा मलाइक। पोइ फ़ैसिलो रब वटि वियो। अलाह साईं फरमायो ज़मीन ॻणियोसि, मुंहिंजे प्यारे ॾे वेझी अथसि त बेश्त वञी, सभु माफ़, सभु माफ़। पोइ ज़मीन वीचारी पूरी ही अञा खुटल ही। अलाह फरमायो मांखे परचाइण मुंहिंजे प्यारनि ॾे पियो अचे, हाणे ईअं मोटे वधी वञ। त पोइ मुमताज़ मौलाई जो अची निकितो, फ़कीर जलाल चांडियो अची निकितो, उहो बि आयो हो, ताशरी पायूं ॻाए पियो। असां नंढा हुआसीं ईअं कयईं। ऐं हीअं जो भॻा माण्हू न अथऊं त रेड़ियूं उते बीठियूं आहिनि, ग़रीबनि जूं शयूं उते पियूं, पाण स्टेज ते बीठा त पोइ को शइ खणी वेंदो त भले खणी वञे। मुमताज़ में हीअं जो ॾिठी ख़लक, पर साईं दीन वारो रोब थींदो आहे न। ॿियो स्टेज मशहूर शरीफ़ वारे साईं जी मोकियो, वरी मदीने जे साईं जो नूर वसे पियो। पुछी वञण खां पुछंदा हिनखे ॾिसी आया, चवंदई त मलाइक आया, माण्हुनि खां ॻाल्हि चढ़ियल ई। न एॾा माण्हू खाराए सघे, न एॾा माण्हू रहाए सघे, न एॾनि माण्हुनि सां मिली सघे, न एॾा माण्हू मज़े में अचनि। अरे लखे माण्हू आहे, कीअं खाई विया, कीअं रहिया, कंहिंखे ख़बर ई कान्हे। हर का दिलि शाद लॻी पई। मां तोखे ॻाल्हि पई ॿुधाई पंहिंजे आका जी, त महबूब दुनिया आख़िरत जे लाइ रहमत आहिनि, हर जहान जे लाइ रहमत आहिनि। जेका ॻाल्हि कई अथऊं तुंहिंजे असांजे फ़ाइदे जी कई अथऊं। आलमीन जे लाइ रहमत, माना असांजे लाइ त रहमत, असांजे क़ब्र क़यामत जे लाइ रहमत। हिकिड़ी क़ब्र त उन क्या बीह रहिया, सरकार बीह रहिया, जैसे भित जे पोइ ॾिसंदा आहिनि, सरकार ॾिसनि पिया बीठा। क़ब्र में मुर्दो घणो हेठि हूंदो आहे? घणा फुट? 5-6 फुट साईं, 8 फुट 5 फुट। भित घणा फुट थुली हूंदी आहे? 2 फुट 3 फुट, भला 4 फुट भित। को वॾो कोई असांजा आहे जतो ई साहब खणा, बाक़ी ॿिए खे ताक़त कान्हे। तव्हां खान चांडिया खणा आहिनि, साईं जन खे पैसो आहे न, एॾो वॾो हुजे न पैसो बि। ऐं तव्हां चढ़ियल पैसो हुजे, एॾी का थुली भित ठाहे जो मथां का 4 फुट त मोटरसाइकिल टपंदी आहे। इहो मथां बि ही मदीने जो साईं ॾिसे पियो, फुटनि जा फुट हेठि साईं ॾिसे पियो। अरे कमाल आहे, अंदरि मलाइका, मलाइकनि खे बि ॾिसनि पिया, उहे ॻाल्हाइनि पिया, उन्हनि जी ॿोली बि सम्झनि पिया। मुर्दे जो रूह जेको जवाबु ॾे पियो, उहो बि मदीने जो साईं ॿी मथां फरमाइनि था मांखे नथो सुञाणे, अॼु पंहिंजे आका खे सुञाण। अॼु अहिड़ा कम कर त अखियुनि में नूर मिले, अखियुनि में का तोखे शइ मिले, दिल में को नूर मिले। मुंहिंजा सुणा जॾहिं क़ब्र में लहे, न को अबो न को अम्मा, न को दोस्त न कुझु, अकेलो ऊंदहि वारो घर, उते पंहिंजे आका खे सुञाणे त हे त मुंहिंजो मौला आहे।
ये उहे सुञाणंदा जेके मोहब्बत में मीलाद कंदा, महबूब जी आमद ते शुक्राना कंदा, सजण जे आमद ते खुशियूं कंदा, सरकार जा अदब कंदा, महबूब जे शान ते खुश थींदा। ये मोहब्बत वारा हिन। पाण दिलासो ॾेई छॾियऊं त मोहब्बत वारा तूं मसा क़यामत में गॾु हूंदे। असाबन पुछा फरमाई सही के सादा गुफ्तगू फरमायो। पाण फरमायो हिन कब्र वारे खां पुछण दा मुंहिंजे नाले चए थो मां इन महबूब खे नथो सुञाणा। जहिड़ायूं तहिड़ायूं रब खां सुञाणप था घुरूं। हे बि सुञाणप जी निशानी आहे जो तूं पंहिंजे आका जे विलादत जे ख़ुशी में इन बासआदत मौक़े जे ख़ुशीअ में अची वेठो आहे। रुगो वेठो नाहे, ख़ुशि बि थिए थो। पोइ वॾी ॻाल्हि आहे, न त जेके मीलाद ते ख़ुशी जन खे न थींदी आहे तूं ईअं वठी आ त ट्राहट ढोर वारो कमु तूं हथ कढंदे त ट्रऊं ईअं निकिरी वेंदो, मज़ो ई न ईंदुसि। बिरादरान इस्लाम तोखे मां ॻाल्हि पे कही त पाण हर दो जहान जे लाइ रहमत वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। पोइ एॾी नेमत असांखे मिली आहे ख़ुशी ईअं न कयो। सुभान अल्लाह। ऐं ॿिन्ही जहाननि ते एहसान, ॿिन्ही जहाननि ते एहसान, तो असां ग़रीबनि ते एहसान। केॾा तरब एहसान कया, केॾियूं त अल्लाह मेहरबानियूं कयूं। फरमायई तूं ॻणे त ॻणे न सघंदे, भले कंप्यूटर खणी ॻण अल्लाह जा थोरा ॻणे न सघंदे, ख़बर छो पवंदी वॼई। पर जेको तुंहिंजे असांजे मथां हे ताज छट मथे ते रखियई साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मती हुजण जो, फरमायई त मोमिनो मुस्लमानो हे अज़ीम एहसान थो कयां जो हे रसूल तहां मूं तव्हांखे तो ॾियां, ॻोल्हणो बि न पवंदो, हे तव्हांखे थो ॾियां। ज़ाते मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सूरत में इहो एहसान रुगो उन ज़माने में न, हर अहद में, हर ज़माने में जेके भी ईमान वारा उन्हनि ते इहो एहसान आहे। भले 1400 साल पोइ ते ज़मानो आयो आहे, अॼु बि तूं ईमान आणे महबूब खे चिंबड़ी पओ तोखे ख़बर पवंदी तूं ॿियो थी वेंदे। हूंदे हीअं थी ॿियो वेंदे। कोरोना बीमारी पई थी हले, कंहिं वक़्त में माता जी बीमारी हली, माई सरींदा उन बीमारी खे, उहा या मारींदी ही या खारींदी ही। असांजे पासे ॾे धामराहनि जो शहर आहे, उन में त अहिड़ो मौत जो राकास पुॻो, हीअं जो ॿारनि खे थिए यकदम मरी वञे, उन जो लाश खणी क़बर पहुचनि त पियूं, ॿियो लाश ॿार जो खयूं अचनि। सम्झे थो केॾा परेशान थिया आहिनि। दवा त हुई कान, लॻे कान पई, पोइ काॾे वञे माण्हू। इन्हनि दुआऊं घटि घुरियूं हूंदियूं। अगरि मूंखे इहो सम्झा, जंहिंजा बच्चा बीमार थियनि उहे दुआऊं घटि घुरंदा। क़ुर खणी बि दुआऊं घुरियूं, अरे तुंहिंजी असांजी दुआ अलॻि आहे, असांजो मतिलबु पवंदो आहे त रब खे यादि कंदा आहियूं, पर जेके रब जा प्यारा हूंदा आहिनि उहे बिना मतिलब जे मोहबत में ॾींहुं राति यादि कंदा उन्हनि जे यादगिरी करण में तुंहिंजे असांजे यादगिरी करण में वॾो फ़र्क़ु आहे। असां ख़ुदि गर्ज़नि खां बि चढ़ियल आहियूं। जॾहिं सफ़ा को ॾंडो लॻंदो आहे त पोइ अलाह खे इलाज कंदा आहियूं। हो ईअं ई पंहिंजे रब खे वेठा मिनथूं कंदा, असां राति जो निंडरूं कयूं, हो जागी ॻोढ़ा ॻाड़ींदा आहिनि। उन्हनि खे कहे सलाह ॾिनी, अड़े ॻोठ बर्बाद थी वेंदो, नस्ल बर्बाद थी वेंदो, को बि न बचंदो। हाणे तव्हां कुझु न कुझु कयो, चाहे छा कयूं, दवाऊं बि नथियूं लॻनि, दुआऊं बि नथियूं लॻनि, क़ुर खणी कया अथसि, ख़ैरातूं कयूं अथसि, त बि कुझु नथो थिए। चई हा ॾस थो ॾियांव, वञो दरगाह मशहूरी शरीफ़, 16-18 मैल दरगाह खां परे आहे, किलोमीटर त अलाए घणा थींदा। चई साईं बगी कईसीं, बगियुनि जा ज़माना आहिनि, आयासीं, अची जेको आहे दरगाह ते पंहिंजा पटकड़ा लाहे पेरनि ते रखियासीं। अलाह जो वास्तो थी मदीने जे साईं खे ॾिसो, असांजे ॻोठ हल।
भला साईं डॉक्टरी कंदा, साईं हिकमत कंदा न? छो पिया चवनि त तूं हल? चढ़ी हलिया बगीर। जॾहिं धामरान जे शहर में पहुता, अॼु बि उन्हनि जा वॾड़ा सभु शाहिद थी उते बि दुआ घुरे, हे मुसीबत टार। वरी उन बगीर ते चढ़िया मोटिया। उतां जा माण्हू था चवनि त मौत जो राकास जेको मथां फिरे पियो मशहूरनि वारे साईं जे अचण सां हलियो वियो। जेके जेके उन टाइम ताईं ॿार इन बीमारी में आ, हिकिड़े खे बि मौत न आयो। अञा जन खे वरतो न हुई त उनखे वरी आ बीमारी थी ई कान। अदा तो असां पंहिंजे आका खे सुञातो ई कोन्हे। जन सुञातो आ, मोहब्बत करे महबूब सां भाकुर पातो आ, हे उन्हनि जा शान थो ॿुधाए। पर अल्लाह जो कसम आहे, जेको मीलाद करे थो न वॾी ॻाल्हि थो करे। हिनखे घटि न ॼाणे, हे नंढड़ो कम न ॼाण त आयासीं बसि मौलूद ॿुधासीं ऐं तकरीर ॿुधीसीं, अदा भत खाधोसीं मोटी वियासीं। न, हे तो असां सुञनि खे रब ईअं लाल मोती ॾेई छॾियो। हे सभु मदीने जे साईं जे ॻोड़नि मुबारक जो फैज़ त मुंहिंजा उमती कीअं न करे छुटनि। हे उहा महफ़िल आहे, हिन में ॿ ॻाल्हियूं आहिनि ई आहिनि। हिकु त शुक्रानो रब जो, हवा मीलाद शरीफ़ मदीने जो साईं कंहिं ॾिनो? शुक्रानो कबो आहे न। पुट ॼमे शुक्रानो कंदासीं, हवा नौकिरी मिले शुक्रानो कंदासीं, माना ख़ुशी थींदी। अल्लाह जो शुक्रानो कंदासीं, के नफ़िल पढ़ंदा, के ख़ैरात कंदा, के कीअं कंदा। शुक्रानो दुनिया जूं ॻाल्हियूं। अॼु हे शुक्रानो आहे, हेड़ा हेड़ा टेंट, हेड़ा हे गुल, हे जेके आहिनि लाउड, हे साईं पोस्टर, हे नेठे ते ख़र्च थियो हूंदो न। ऐं ख़ुशी जा ख़र्च आहिनि न। भले तूं अहिड़ो वठी आ वताए फ़क़ीर ॻाल्हि वांगुरु जो गहूं जो गाह खाई वेंदोसि पाड़े वारे जो, पोइ दुआ घुरियईं त इन गॾह खे मार रब। पोइ फ़क़ीरनि खे पिटण जी मना हूंदी आहे, न त फ़क़ीर पिटनि त पाड़ू पटे छॾनि, पोइ केरु बचे काॾऊं। हा, बाक़ी हिसाब ज़रूरु थींदा। गॾह खे मार चवंदा गहूं वञी फ़को कयो वताए फ़क़ीर। पोइ सुबुह जो ॻोठ जे नाबीन खे वठी आयो त ॾिस साईं ढोर कहिड़ो आहे। हुन वरी हेॾो हुन हथु हणी उहो बि सुञाणे वियो त हे जेको आहे साईं गहूं थी लॻे। मथे ॾिसी चई त साईं हे बि सुञाणे वियो। मां तोखे चयो त तूं जेको आहे गॾह हुनजो मारजांइ की न वञी गहूं मारजांइ। मुंहिंजा सोना, हे अल्लाह जो शुक्रानो आहे, नेमत मदीने जो साईं आहे, इन आमद ते ख़ुशी कई थी। हे वॾी ॻाल्हि आहे। रब जो शुक्र जेको बि कंदो आहे उन खे रब नवाज़ींदो आहे, ऐं हेड़े महबूब जी आमद ते जेको शुक्र कंदो आहे उन खे बि नवाज़े फिटी कंदो आहे। क़ुरान शरीफ़ में हिकिड़ी आयत आहे, उन में अल्लाह ताला फरमायो ऐं सच फरमायो त फलौला फलौला फदलुल्लाह अलैकुम व रहमतहू, जेकॾहिं अल्लाह जी रहमत ऐं फज़ल तव्हां ते न थिए हा न, लकुंतुम मिनल ख़ासिरीन, बर्बाद थी वञो हा तव्हांजो। यानी टोटरो नुक़सान ई नुक़सान तव्हांखे हुजे। हाणे जेके नुक़सान ई नुक़सान पए। अॻे साईं हिकिड़े ज़कात ते टोक कई, उहो जेका भुटे साहिब जे वक़्त में ॿोॾ अचे, सॼो ॾींहुं को बि मौलवी लंघे, को बि अहिड़ो दोस्त अचे ज़कात ॾियण वारो, ईअं ॻाल्हि कढे ज़ोरी पाण मूंखे अलाए काओ साल आहे ज़कात ई नथो ॾियां, ऐं चवंदा आहियो ज़कात जो माल खुटंदो आहे, मुंहिंजो काथे थो खुटे। अड़े हिकु तूं कमु चङो करे नथो, वरी टोकंदो करे निभागा। अबा इहो भला छा ख़ैर त आहे? ॿई ॼणा रलिया बीठा आहियो, लाउड ख़राबु थियो आहे या ख़राबु थी आहे, छा मसइलो आहे? कुझु न आहे त पोइ ॿुध वेही वेठा टोकूं कंदो हो। ज़कात ॾींदा कयो, न ॾींदे बेबरकती न छॾींदई, भले लखे हुजनि,
प्या खुटंदई प्या अंदर को न को विछू नाग पटींदुई ऐं हराम में वेंदई हराम में हलाल जे कम में न वेंदई अॼु हे हलाल जे कम में दुनिया है हलाल बेड़ो हलाल जो रहंदो बेड़ो खयूं सिधो बिश्त हो गिची में टोका कंदो हो मां ज़कात नथो ॾियां मुंहिंजो केॾो माल आहे कारखानो हुजेसि उन टाइम जा 5 लख माना अॼु जा 50 करोड़ 1974 में बोर्ड आई अलाए कंहिं में 74 75 में आई 73 में ईअं थी ओचिते बोर्ड चई तॾहिं त रेडिया ॿुधाईंदा हुआ हर कंहिंखे सिर जी लॻी हिन जो 5 लखनि रुपयनि जो अन शहर खां ॿाहिरि कारखानो पियो हो पोइ त न को ट्रैक्टर पियो थिए न गाॾो पियो थिए चिगजूं त हुयूं ई कोन ॾाढा माण्हुनि खे इलाज कयईं जेके गाॾा कयईं ट्रैक्टर कयईं उन्हनि खे अन्न खणाए उहे खयूं भॻा हलिया वञनि अन्न खयूं हलिया वञनि 5 लखे जो अन्न चट दौरा पइजी वियसि हिकु माण्हू ख़ुदा ज़कात वरितसि ॾे बाबा मुंहिंजा सुहिणा इहे नुक़सान जन खे थींदा आहिनि उन्हनि खां पुछ अल्लाह फरमायो त मुंहिंजो फज़ल ऐं रहमत न हुजा त नुक़सान में वञो आहे हाणे मां तोखे कहिड़ियूं हिन महिल आयतूं ॿुधायां रब करीम पंहिंजे सभिनी महिरबानियुनि में वॾे में वॾो फज़ल मदीने जे साईं जी ज़ात खे सॼो आहे हिन असां सां मिलण खे सॼो आहे रहमत मदीने जे साईं खे सॼो आहे छा मालूम थियो त इंसानियत जो जेकॾहिं सरमायो आहे त मदीने जो साईं आहे इंसानियत जी का मूड़ी आहे त मदीने जो साईं आहे जे इहो महबूब तशरीफ़ फरमा न थिए हा हे 12 रबिउल अव्वल जी महिरबानी न थिए हा ख़ुदा जो कसम आहे त हे दुनिया बर्बाद थी वञे त पोइ एॾे वॾे मौक़े ते ख़ुशी कीअं न कयूं हे ख़ुशी जो मौक़ो आहे हे जेके मौक़ा आहिनि हिननि आमदनि ते जेको ख़ुशी कंदो मीलाद शरीफ़ उन ख़ुशी जो नालो आहे जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद ते शुक्राने तौर कई वेंदी आहे सुहिणा रुगो ॻाल्हियूं पिया कनि असाब सगोरा पाण में ॻाल्हियूं पिया कनि सुभान अल्लाह इशा जी नमाज़ खां पोइ सरकार जे हावेली हुजरो मुबारको ॿाहिरूं पाण में ॻाल्हियूं पिया कनि कहिड़ियूं ॿुधायां थो सरकार निकिरी आया अंदरि छो वेठा आहियो चई साईं असां वेठा आहियूं पाण में ॻाल्हियूं था कयूं कहिड़ियूं हिकु इहो अल्लाह जो हम्द था पढ़ूं जो हिदायत ॾिनई छो त उन टाइम में ॾिठी त हिकिड़नि खे बावजूदि मौजूदनि ॾिसण जे बि हिदायत न मिली काफ़र जा काफ़र मुशरिक जा मुशरिक रहिया मरी विया तबाह थी विया हिदायत मिली मुस्लमान थियासीं हिकु इहो ॿियो शुक्र था कयूंसि जो तूं असांखे मिली नबी माना मतिलबु छा त नबी त घणा इहा महिरबानी अलॻि ॿियो तूं मिली पई त असांजे 2 जहान सुधरी विया इहो शुक्र था कयूं हाणे इते तूं मूंखे ॿुधाए त तूं अॼु कहिड़ो शुक्र थो करे हे जो गॾु थियो इहो या को ॿियो पोयनि जो ख़्यालु न आहे उहे कचहरी कंदी था वेठा अबा इहो इन जे लाइ गॾु थिया न सुहिणा शुक्र था कयो न त मदीने जो साईं मिलियो फ़कीर मुजीब शुक्राना थो करे हे शुक्राने जी महफ़िल आहे तव्हां असां फ़कीर हे मीलाद शरीफ़ करण वारा शुक्राना पिया था कनि रब जा त वॾा एहसान कई मदीने जो साईं ॾिनो थी इहा जॾहिं ॻाल्हि कयूं मदीने जे सुहिणे साईं फरमायुनि त जिब्राईल अलैहिस्सलाम आयो हो मूंखे ॾसियईं त अल्लाह तुंहिंजे इन्हनि असहाबियुनि जे अमल ते मलाइकनि में फ़ख़ुर करे थो फ़ख़ुर यानी एॾी रब खे तव्हांजी ॻाल्हि वणी आहे एॾी अल्लाह जी ज़ात ख़ुशि थी आहे जीअं कंहिं कम ते कंहिं कम जी अज़मत ते फ़ख़ुर कजे हाणे कमु त इहो हो त रब जो शुक्र बि कनि पिया त मदीने जे साईं जे आमद जो शुक्रानो बि कनि पिया मीलाद में इहो ई थींदो आहे त अल्लाह जो हम्द थींदो आहे तुंहिंजा एहसान इन एहसान जो शुक्रानो जो मदीने जो साईं ॾिनो थी नंढा वॾा इहो कंदा आहिनि मरहबा 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 सद मरहबा मदीने जा साईं आका असांजा तूं आहे सद मरहबा पोइ जंहिं कम ते रब खे एॾी ख़ुशी थिए त पोइ उन ते वरी अजुर बि त एॾो आहे न अजुर बि त एॾो आहे न
इन करे मीलाद शरीफ वारा जेके थी न पक ॼाण जाए त बेश्त में वेंदा। दरगाह शरीफ हिकिड़ो सोनारो वेठो इन में रमज़ान शरीफ जो एतकाम पोइ 100 खां मथे माण्हू वेंदा आहिनि एतकाम। पोइ हिकिड़ो भोगाई फ़क़ीर आहे नूर अहमद मुग़ेरी, उहो को सोन ठहराइण वियो हुओसीं या मुंडी माईअ जे लाइ। पोइ चए पियो साईं अहिड़ी ॾिनई जो बसि हिकिड़े ई झटके में हली वई, माना पथर ठाहे ॾिनई। हीअं जो हुनखे ॾिठई त ॾिसी मूंखे चयईं शेख फ़क़ीर वॾा अटकली। मां चयो छो फ़क़ीर? चए साईं क़यामत जे ॾींहुं जॾहिं मुंडी जी पुछा थींदसि त हिनखे पथर ठाहे ॾिनी, मुंडी त कान ठाहे ॾिनी त पकड़बो वरी अहिड़ो एतकाफ़ हिते ॾिसंदसि मलाइक अलाह साईं चवंदो छॾे ॾियोसि। मशहूरु शेर साईं जे दर ते वञी मां जे लाइ वेठो आहे त पोइ हाणे हिनखे कीअं वठूं? सॼो ॾींहुं मुंहुं कारा कंदा था वञनि, दफ़्तर कारा कंदा था वञनि। असां कहिड़ो मिठा इस्लाम खे जेको आहे सो रंग लायो आहे, असां कहिड़ो दीन ते हलिया आहियूं। अरे तो असां जहिड़ा खुटल जॾहिं हिन महफ़िल में अचनि था, हीअं जॾहिं तूं मीलाद शरीफ़ में ख़ुशि थो थिए, उहा ज़ात त ॾिसी रही आहे त अॼु मुंहिंजे अहसान ते ख़ुशि थियो आहे। मदीने जो सुहिणो साईं हयात नबी आहे, उतां ॾिसनि था पिया, ख़बर अथनि मुंहिंजा मिठा। ओ इहो कमु थो थिए मीलाद शरीफ़ करण वारे खे इहा बरकत थी मिले जो हुनजा बेड़ा ई पार थी। हाणे अलाह ताला चवण ॿुधण क़बूल फरमाए, वरी ॿिए हंधि बि वञिणो आहे, देरि बि थी वई आहे। हाणे दुआ था घुरनि, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद। मालिक सुहिणा वार वार ज़बान बणिजे ऐं हिन अहसान ते तुंहिंजा शुक्र ॻायूं। शुक्रानो न थी सघंदो, नेमत वॾी आहे। हेड़ो महबूब असांखे ॾिनई, असां जहिड़ा चट नालाइक खणी मदीने जे साईं खे ॾिनई, रहमत जे दामन में लिकाई। केॾो त अहसान फरमाई, ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। फ़क़ीर मुजीब रहमान बि ख़ुशि थियो आहे, तुंहिंजा ॿानड़ा बि ॾाढा ख़ुशि थिया आहिनि। असांजी ख़ुशी क़बूल कर, असांजो शुक्रानो क़बूल फरमा। मालिक साईं तोखे अजुर ॾियणु ईंदो आहे, इन महबूब खां परे न कजांइ। जहिड़ा आहियूं तहिड़ा आहियूं, हित बि त हुत बि त दुनिया में बि त आख़िरत में बि साईं जी उम्मत में रखजांइ। दुनिया जा इंतज़ार ॿिया आहिनि, बीमारियूं तकलीफ़ूं, शफ़ा मिले, कोरोना वबा हितां भॼी वञे। थोरी आहे त बि डिॼारनि था, घणी आहे त बि असांखे ख़बर कान्हे। असांखे बचाए हज़रत नूह अलैहिस्सलाम जे ॿेड़े वांगुरु असांखे ख़बर ई न पए न असांजे बचनि खे त इहा छा थींदी आहे। फ़क़ीरनि खे मुंहिंजा मौला मुहबत जे फुड़े जी ख़ैरात मिले, झोली झली तसे पंहिंजी ऐं पंहिंजे महबूब सल्लल्लाहु जे मुहबत जी ख़ैरात ॾे। सॼी जमात जा अर्ज़ क़बूल, अहल बैतनि जूं हावेलियूं आबाद, सिहत साईं जी, फ़क़ीर साईं अब्दुल सत्तार जी सिहत, ॿिया बि जन जा बीमार रहा हुजनि ख़ुशि करे ॾे। मथां को अञा बे औलाद हुजे, तूं रुॻो ख़्यालु फरमाईंदे त पुट लुॾंदा ईंदा, उहे बि महिरबानियूं थियनि। कर्ज़ड़ा काॾे वञूं, हाणे असांजा कर्ज़ तोखे ॾिनासीं, मालिक तूं लाहे। क़यामत वारो कर्ज़ बि तोखे ॾिनोसीं, तुंहिंजे महबूब खे ॾिनोसीं, मदीना वारो साईं लाहे, तूं लाहे। मिड़ई महिरबानियूं थियनि असां सां, हिननि ॿानड़नि सां। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। फिरांस जा इहे जेके दोज़ख जा जेके तो कया आहिनि, दोज़खी महबूब जा बेअदब, अहिड़ो असां सां महिरबानी करिजो। अहिड़ा निभागा न असां उन्हनि जो अहवाल ॿुधूं, न असांखे नज़र ई अचनि। इन्हनि निभागनि बदबख़्तनि खे असां इहो अर्ज़ु कंदासीं त अहिड़ो अज़ाब ॾियनि जो हिते ॾिसी असांजूं दिलियूं ठरनि। पोइ क़यामत में त ॾींदे, पर हिते को ॾियनि त असांजा हयाम ठरनि। इन्हनि निभागनि खे मुंहिंजा मौला सारी जमात जो ख़ैर, रब इग़फिर वरहम अंत ख़ैरुर राहिमीन। सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि।